जात पवन सुत देवन देखा, जाने कहूँ बल बुद्धि विशेषा। सुरसा नाम अहिन कह माता, पट्टी नहीं आई कहीं तही बाता। देवताउन पवन पुत्र हनुमान जी के वेंदे डिठो, लंका में वायु जे रास्ते उडामी उडामी करे लंका में वेंदे डिठो त उन्हनि जे मन में हिकड़ी गाल आई। उन्हनि जे मन में गाल आई कि हनुमान जी जे विशेष बल बुद्धि जे खे परखण जे लाए, उन्हनि जी परीक्षा वठण जे लाए उन्हनि सुरसा नामक सरपंच जी माता, सर्प सांप सरपंच जी माता के हुते मोकिलियो, जिन्हनि जो नालो सुरसा हो। उन्हनि अची करे हनुमान जी सां ही गाल कई। अॻियां चवनि था तुलसीदास बाबा जी कि प्रभु श्री राम जे कार्य ते वेंदे हनुमान जी खे रावण जे भय सां त्रसित देवताउन डिठो ऐं सहज ही शंकालु स्वभाव जे कारण देवताउन जो स्वभाव शंकालु थींदो आहे। उन शंकालु स्वभाव जे कारण मन ही मन में हनुमान जी जे बल, हनुमान जी जी बुद्धि ऐं हनुमान जी जी विशेष योग्यताउन जी जाचण जी गाल पंहिंजे मन में सोची ऐं आनन फानन में वञी करे उन्हनि में मतलब जल्दबाजी में ईअं ई उन्हनि सरपंच जी कुल देवी, सरपंच जी माता सुरसा माता के आह्वानित कयो, घुरायो पंहिंजी मंत्रनि जी शक्ति सां ऐं उन्हनि सां विनय पूर्वक नम्रता सां ही रिक्वेस्ट कई, विनंती कई, आग्रह कयो कि थोड़ो इने वानर जी परीक्षा त तहां वठो। अरे पतो त पए कि प्रभु श्री राम हींअर वञनि पिया लंका में रावण के मारण जे लाए, या पोइ हींअर ताणी प्रभु श्री राम नर लीला यानी कि उन्हनि जो नर जो जेको ही अवतार हो उन्हें जी लीला में व्यस्त आहिनि, नर लीला में ही समय व्यतीत पिया कनि हींअर ताणी। हे कुल देवी सरपंच जी, असां देवता दुष्ट रावण जे भय सां देवलोक छड़ी करे गुफाउन में कंदराउन में भिटकूं पिया, छुपूं पिया उन्हनि जे रावण जे डप सां ऐं असां प्रतीक्षा था कयूं कि कॾहिं प्रभु श्री राम रावण वध कंदा, रावण के मारींदा ऐं असीं पंहिंजे देवलोक ते वापस मोटी सघंदासीं। चओ श्री राम, जपो हनुमान, जपो श्री राम, चओ हनुमान।